अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध धरती जे मिट्टीअ मां जनम वठंदड़ सिज ऐं तारो जेको सिंध जे मौसीक़ीअ जी दुनिया में केतिरा ई फ़नकार आया, पर कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके अवाम जे दिलनि जी धड़कन बणिजी वेंदा आहिनि। अहिड़ो ई हिकु नालो आहे मुमताज़ मौलाई। अहिड़ो ई फ़नकार जंहिं पंहिंजे मुनफ़रद अंदाज़ ऐं दर्द भरीले आवाज़ सां न पर पूरी सिंध में मुल्क में पंहिंजी सुञाणप कराई आहे। मुमताज़ मौलाई पहिरियां शाइर हुओ ऐं शाइरी कंदो हुओ। संदसि शौक़ु जागी पियो। मुमताज़ मौलाई जो असुलु नालो मुमताज़ अली चांडियो आहे। हिन जी पैदाइश सिंध जे ज़िले खैरपुर मीरस जे हिकु नंढड़े ॻोठ में थी। हिकु ग़रीब घराणे में जनमु वठंदड़ हुओ। ॿारनि जे अखियुनि में केई ख़्वाब हुआ, पर हिन ग़रीब गुरबत जे करे ई पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआति वाट तमामु ॾुखी हुई। चयो वञे थो त मुमताज़ मौलाई पंहिंजी ज़िंदगी में तमामु घणी महिनत कई। हिन शुरूआती ॾींहंनि में होटलुनि ते कमु कयो ऐं दर्जगो बि कमु कयो, मज़दूरी बि कई, पर संदसि अंदरि हिकु फ़नकार लिखियलु हुओ। जॾहिं हू फारिग़ थींदो हुओ त पंहिंजी मिठड़ी आवाज़ में ॻाईंदो हुओ। हिन खे मौसीक़ीअ जो जुनून हुओ। उहो ई जुनून खेसि अॻिते वठी आयो। मुमताज़ मौलाई जी शुरूआति जो सफ़र तॾहिं शुरू थियो जॾहिं संदसि पहिरीं कैसेट मार्केट में आई। हिन जे आवाज़ में जेको दर्दनि ऐं सचाई तंहिं सिंध जे नौजवाननि खे बि पंहिंजो करे वरितो। ख़ासि तौर ते मौलाई तख़लीस खेसि अलॻि सुञाणप ॾिनी वई। संदसि गाना सिंधी मारवाड़नि जी दिलि में आवाज़ बणिजी विया। मुमताज़ मौलाई जी स्टेज ते अचण जो अंदाज़ बिल्कुलु मुनफ़रद आहे। संदसि शाइरी में अक्सर करे प्यार ऐं विछोड़ो सिंध जी सक़ाफ़त जो रंग नुमायां हूंदो आहे। हिन रुॻो न ॻाया, पर हर गीतनि सां हिकु कहाणी बयानु कई। अॼु हू सिंध जे हिकु अहिड़ो ई फ़नकार आहे जंहिंखे ॿुधण लाइ लखनि जे तादाद में मदाहूं गॾु थींदा आहिनि। लखनि जे तादाद में माण्हू गॾु थींदा आहिनि। गुरबत जी लिकण खां ई वठी सिंधी स्टेज जे बादशाहनि ताईं सफ़र आसान न हो, पर मुमताज़ मौलाई साबित कयो त जेकॾहिं इंसान में सचाई ऐं महिनत हुजे त हू आसमान जे बुलंद खे छुहे सघे थो। मुमताज़ मौलाई अॼु बि सिंधी मौसीक़ीअ जो हिकु चिमकंदड़ सितारो आहे। ॾिसो त मुमताज़ अली मौलाई जा केतिरा ई गीत जर ऐं जंग में बि मशहूरु आहिनि, जंहिंखे लोग ॿुधण जे लाइ ॾाढो जॾहिं मुमताज़ मौलाई पंहिंजा गीत चवंदो आहे त माण्हुनि जे दिलनि में छुही विझंदो आहे। जर ऐं जंग में हिन जा गीत मशहूरु आहिनि। मुमताज़ अली मौलाई पहिरियां ॾाढो ग़रीब हुओ, पर हू ग़रीब घराणे सां तालुक़ु रखंदो हुओ। मुमताज़ मौलाई पहिरियां सोचींदो हुओ त आउं शाइरी कयां, पर होटलुनि ते कमु करे पंहिंजो फारिग़ थी पोइ मिठड़ी आवाज़ में दर्द भरा गीत ॻाईंदो हुओ। जॾहिं हू ॻाईंदो हुओ त मुमताज़ मौलाई जा ख़्वाब हक़ीक़त थी विया। छा तव्हांखे ख़बर आहे त मुमताज़ मौलाई कॾहिं इहो ई न सोचियो हुओ त महिनत मज़दूरी करे ऐं पंहिंजो नालो ई रोशन कयां। मुमताज़ मौलाई ग़ज़ल बि चवंदो आहे ऐं सोंग बि चवंदो आहे, पर अॼु संदसि वॾी गीत वॾे शौक़ु ऐं चाह ऐं जज़्बे सां माण्हू हिन खे ॿुधंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त आख़िर ताईं ॾिसिजो। असांजे वीडियो खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, कमेंट कयो, पंहिंजे दोस्तनि ॾांहुं शेयर कयो। हिन जा गीत मछली पल्लो खिलाऊं तूं सिंध महिमान नवाज़े, इहो ई गीत हिन जा मशहूरु विया। हिन जा केतिरा ई एल्बम आहिनि। मुमताज़ मौलाई जॾहिं बि पंहिंजो ॻाइणु शुरू कयो त पंहिंजे ॻोठ जे नंढड़नि प्रोग्रामनि मतिलबु भला शादियुनि में वञी अटैच कंदो हुओ, उते वञी पंहिंजा कलाम ॻाईंदो हुओ। जॾहिं हू मेला मलाखड़ा में बि वञी पंहिंजो प्रोग्राम कंदो हुओ, पर घणो हुन जो इहो ई हूंदो त आउं वॾो शाइर बि थी वियो आहियां ऐं पंहिंजा गीत बि माण्हुनि खे दिलि भरिया ॻायां। जॾहिं हू गीत चवंदो आहे त इंडिया जी कॉपी कंदो आहे। इंडिया जा गीत कंहिंखे सम्झ में न ईंदा आहिनि, पर मुमताज़ मौलाई खे सम्झ में ईंदा आहिनि। अॼु बि मुमताज़ मौलाई, पर संदसि मुमताज़ अली मौलाई खे प्यार मां मुमताज़ मौलाई सॼो वेंदो आहे। असुलु त हुन जो नालो मुमताज़ चांडियो आहे, पर हू मिठड़ी आवाज़ जे करे ई मौलाई सॼो वेंदो आहे। घणा ई दोस्त उन खे ॿुधण जे लाइ तमामु घणी
ॾिसो त हुन जा अक्सर करे रक्षनि ऐं ट्रैक्टर ट्रालियुनि ऐं कुझु ॿाराणियुनि में जेके ॿकरियुनि जा धनार आहिनि उन खे वॾे शौक़ु ऐं चाह ऐं जज़्बे सां ॿुधंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तो।